हिन हमरा के सुञाणो था? ही दुनिया जो ॿियो नंबर अमीर तरीन शख्स इलोन मस्क आहे, जंहिंजी मौजूदा मिल्कियत जो काथो 190 अरब डॉलर्स लॻाए वञे थो ऐं संदसि कंपनियुनि जी मालियत तंहिंखां सवाइ आहे। पर ही को ओचितो अमीर थियल या ख़ानदानी दौलतमंद नाहे। सख़्त मेहनत ऐं तमामु भली क़िस्मत खेसि कुझु सालनि अंदर ई हिकु ग़रीब मां अमीर तरीन बणाए छॾियो। बात सिर्फ भाग की नहीं होती, काम की भी होती है। ही त नंढपिण में पोरिया करे पियो पेट गुज़र कंदो हो, हाणे लखे माण्हू संदसि नव कंपनियुनि में पोरिया कंदा आहिनि। इलोन मस्क ऐं संदसि कुटुंब गुरबत एतिरी ॾिठी जो खेसि नंढी जमार में काठ जे टाल ते मज़दूरी करणी पई। हमरा उते काठियूं कटींदो हो, हाणे मरीख़ ते रॉकेट्स मोकिलींदो आहे। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं वीडियो खे लाइक करणु बि। तालीम ऐं टेक्नोलॉजी संदसि असुल जुनून हो। हिन पढ़ियो ऐं पढ़ाई गॾु गॾु जारी रखिया। 1997 में फिज़िक्स ऐं इकोनॉमिक्स में बैचलर डिग्री हासिल करण बाद हिन केतिरनि ई कंपनियुनि में जॉब लाइ अप्लाई कयो, पर उते बि सिंधी कामोरनि जहिड़ा वेठा हुआ जिन ठुप जवाब ॾींदे खेसि चयो नो चांस। पोइ हमरा को एहतजाज करण बदिरां महिनत जारी रखी। उन दौरान स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी में PhD प्रोग्राम में खेसि एडमिशन बि मिली वई, पर हिन पंहिंजो कमु शुरू करण जो फ़ैसिलो कयो। टेक्नोलॉजी ऐं कंप्यूटर सां तमामु घणो लॻाव हुजण सबबि खेसि सॉफ्टवेयर्स ते बि महारत हासिल हुई। इलोन मस्क का नौकरी करण बदिरां पंहिंजे भाउ सां गॾु सिटी गाइड जी वेबसाइट Zip2 जे नाले सां ठाहे वरिती। संदसि उन पहिरीं कंपनीअ में फ़क़ति हिकु कंप्यूटर हूंदो हो। ॿिन्ही भाइरनि वटि एतिरो पैसो न हो जो ॿियो कंप्यूटर ख़रीदे कम खे वधाए सघनि, तॾहिं सफ़ा सुञा हुआ। इलोन ऐं संदसि भाउ ॾींहुं राति शिफ्टुनि में कमु कंदा हुआ। ॾींहं जो उन हिकु कंप्यूटर ते वेबसाइट हलाई वेंदी हुई ऐं राति जे वक़्तु उन वेबसाइट ते कमु कयो वेंदो हो। ॿिन्ही भाइरनि सख़्त महिनत सां पंहिंजो सफ़र जारी रखियो। नेठि साल 2000 अची वियो ऐं उन ई साल संदन क़िस्मत बदिलजी वई। खेनि पंहिंजी महिनत जो समर मिलण वारो हो। कॉम्पैक्ट कंपनीअ इलोन मस्क ऐं संदसि भाउ जी वेबसाइट Zip2 खे $307 मिलियन में ख़रीद करे वरितो। वरियनि जी अणथक महिनत सां हू जेको सफ़र तइ करे पहुतो, हाणे उन सफ़र में मायूसियुनि ऐं परेशानियुनि जा अड़ांगा पेचरा ख़तमु थियण वारा हुआ। हाणे कामयाबियुनि जो उहो दौरु शुरू थियण वारो हो जंहिं हिकु आम छोकिरे खे दुनिया जे अमीर ऐं बाअसर तरीन माण्हुनि सां गॾु अची बीहारियो। Zip2 खे विकिरो करण एवज़ इलोन मस्क खे मिलियल रक़म मां हुन ऑनलाइन बैंक X.com जे नाले सां खोली, जेका बाद में पेपाल तौरु मार्केट में सुञापजण लॻी। कुझु वक़्तु बाद साल 2002 में इलोन मस्क पेपाल खे $1.5 अरब एवज़ eBay खे विकिरो करे छॾियो। हमरा जो ज़ोर रगो कंपनियूं ठाहे हलाए ऐं पोइ विकिणण ते हो। पेपाल जे विक्रे मां इलोन मस्क खे $165 मिलियन या $1250 करोड़ मिलिया। उन रक़म मां इलोन मस्क साॻे साल SpaceX नाले कंपनीअ जो बुनियाद विधो। SpaceX थोरे ई वक़्त अंदरि तमामु घणी तरक़ी कई ऐं न रुॻो रॉकेट ठाहे वरिता, पर उन्हनि खे ख़िला में पिणु मोकिलण जा कामयाब तजुर्बा पिणु कया। इलोन मस्क जो ख्वाबु आहे त हू चंड ऐं मार्स सियारे ते इंसाननि खे मोकिले। जे ईअं थियो त पोइ असां चवंदा वतंदासीं त माण्हू वञी मार्स ते पहुता, तूं अञा घोटकी पियो घुमी। इलोन मस्क अॻु ई चई चुको आहे त जेकॾहिं खेसि पंहिंजो सभु कुझु विकिरो करणो पियो त हू देरि न कंदो, पर मार्स ते इंसानी कॉलोनी ज़रूरु ठाहींदो। इलोन मस्क जी ॿी वॾी कामयाबी बिना तेल जे हलंदड़ उहा कार आहे जेका संदसि कंपनी टेस्ला में तयारु थिए थी। हिन इलेक्ट्रिक कार खे टेस्ला कार जो नालो ॾिनो वियो आहे, जेका दुनिया जी ताक़तवर तरीन कार ॻणी वञे थी। न रुॻो हीअ कार बिना फ्यूल जे ख़र्च जे हले थी, पर इलोन मस्क जी ख़्वाहिश मूजिबि कार खे एतिरो एडवांस बणायो वियो आहे जो उहा बिना ड्राइवर जे बि हली सघे थी, पर सिंध में ड्राइवर समेत बि मुश्किल हले। पक सां चऊं था त सिंध जा रोड टेस्ला कार जा धाणा ई कढी छॾींदा। टेस्ला कार में बैटरीज़ जो इंतहाई जदीद सिस्टम नस्ब करण सबबि उहा कार हिकु दफ़ो चार्ज थियण सां 520 किलोमीटर जो सफ़र तइ करे सघे थी। माना राति जो चार्ज करे छॾियोसि,
सुबुह जो मोरे मां निकिरो मंझंदि ताईं नंगर पार कर न रुॻो पहुचाईंदी पर वापसि मिठी बि मोटाए ईंदी। चयो वञे थो त कार जी बैटरी चार्जिंग ते ईंदड़ ख़र्च पेट्रोल या गैस जी भेट में 60% घटि अचे थो। इलोन मस्क स्टारलिंक सैटेलाइट ज़रिए सॼी दुनिया जे माण्हुनि खे मुफ़्त इंटरनेट सर्विस ॾियणु चाहे थो। संदसि ख़ैरात करण जो इहो वाह जो तरीक़ो आहे। उन लाइ ज़मीन खां फ़क़ति 500 किलोमीटर परे 12,000 सैटेलाइट नस्ब कयूं वेंदियूं ऐं दुनिया में हलचल पैदा कंदड़ ख़बर इहा बि साम्हूं अची चुकी आहे त अहिड़ियूं 1000 सैटेलाइट्स नस्ब थी चुकियूं आहिनि, जिन वसीले बर्तानिया में इंटरनेट जी बीटा सर्विस पिणु शुरू थी चुकी आहे ऐं इलोन मस्क जो इहो क़दम हिन लाइ दौलत जा नवां अंबार खणी आयो आहे जो इहा ख़बर साम्हूं अचण बैदि संदसि कंपनीअ जे शेयर्स जी क़ीमत हिकदमि $250 मां वधी $850 ताईं वञी पहुती। हू 2020 ताईं दुनिया जो 50हों अमीर तरीन माण्हू ॻणियो वेंदो हो, पर अॻे साल यानी 2021 में हू पहिरें नंबर ते यानी दुनिया जो सभ खां अमीर तरीन शख़्स बणिजी वियो। पर उन बावजूदि हू कंहिं पुरआसाइश घर में रहण बदिरां पंहिंजी फैक्ट्रीअ में हिकु सोफ़े ते सुम्हंदो आहे। चाहे हू एॾो सादो आहे या संदसि उन अमल पुठियां को ॿियो सबबु आहे। इलोन मस्क पंहिंजा हेॾा सारा पैसा किथे ख़र्च कंदो आहे? जेकॾहिं ॼाणणु चाहियो था त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। जेकॾहिं अव्हां इलोन मस्क जी ज़िंदगीअ बाबति वधीक ॼाणणु चाहियो था त कमेंट्स में असांखे ज़रूरु आगाह कजो त जीअं असां हिकु नई वीडियो ठाहे सघूं। अव्हां असांजो चैनल अञा सब्सक्राइब नाहे कयो त करे वठो।